اسان جی قربانی اللہ جی بارگاہ میں قبول تھے ان جے لائے 4 شیوں ضروری ہیں. 4 شیوں ذہن میں ہوجن. پہری شے جے کو شخص قربانی کرے تو ان جو عقیدو درست ہوجے. عقیدے میں گڑبڑا، عقیدے میں شرک جی ملاوٹا، اہڑے شخص جی اللہ وٹ قربانی قبول نہ. جنہیں اجتماعی قربانی کیو تنہیں بھی یہ 4 شیوں ذہن میں ہوجن. ایک جانور میں جنہیں 7 مانو شریک کیو تنہیں بھی ذہن میں ہوجے تا ہر شخص جو عقیدو شرک کھاں پاک ہوجے. اجتماعی قربانی میں جیکنے ہکڑو بھی مشرک شخص شامل تھو 7 جی قربانی خراب تھی دی. تو قربانی قبول تھن جلا پہری شرط انسان جو عقیدو صاف ہوجے، شرک کھاں پاک ہوجے. ऐं ॿी शइ उन जी आमदनी हलाल हुजे. सोर्स ऑफ इनकम हलाल हुजे, सूदी कारोबार न हुजेस, जुआ ऐं रिश्वत वारो माल न हुजे, चोरी ऐं ठगी जी आमदनी न हुजे, हलाल माल. ऐं इज्तिमाई क़ुर्बानी में भी उन शख्स के शामिल कयो जंहिंजी आमदनी हलाल जी हुजे, अक़ीदो भी साफ़ हुजे, माल भी पाक हुजे. ऐं टीं शइ नीयत भी साफ़ हुजे. नीयत भी जॾहिं तव्हां क़ुर्बानी कयो त उन में नीयत अल्लाह जी रज़ा हुजे. गोश्त खाइण जी नीयत न हुजे त चलो पंहिंजो जानवर आहे, कंहिंजे पनी खणी न वेंदासीं, गोश्त घर में ईंदो, मज़े सां 2 महीना खाईंदासीं. पंहिंजे जानवर जे गोश्त खाइण जी नीयत न हुजे, बल्कि अल्लाह जी रज़ा ख़ातिर क़ुर्बानी मक़सद हुजे. ऐं चौथी शइ उहो जानवर ऐब खां पाक हुजे. जानवर ऐब खां पाक, अहिड़ो कोई ऐब न हुजे जंहिंजे करे क़ुर्बानी ख़राब थिए. त इहे 4 शयूं हुजनि, पोइ जॾहिं इंसान जानवर जे मथां छुरी हलाईंदो रत किरण खां पहिरियां उन जी क़ुर्बानी अल्लाह वटि क़बूल थी.